रियासती जे विच शाही बाज़ार में 25 साला नौजवान असकल अली राजपूत पुट अनवर अली राजपूत खे मुबैना तौर जवाबदार अली शेर मंगी पारां छुरियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो। इन सिलसिले में मार्जीबल नौजवान जे वालिद अनवर राजपूत ॿुधायो त मुंहिंजे पुट जी बाज़ार में कैबिन आहे ऐं हू कैबिन ते वेठल हो त जवाबदार पारां फुर जी वारदात दौरान छुरियुनि जे वारनि सां क़त्ल करे फ़रार थी वियो आहे। ॿिए पासे रियासती पुलिस जे SHO राणा जमशेद ॿुधायो त नौजवान जे क़त्ल में मुलवस जवाबदार जे घर ते छापा हया आहिनि। जल्द जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं मक़तूल जे वारसनि जे अचण बाद केस दाख़िल कयो वेंदो। जॾहिं त अस्पताल में ड्यूटी ते मौजूद डॉक्टरनि ॿुधायो त क़त्ल थी वियल नौजवान जो पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। होॾां ज़रियनि खां मालूम थियो आहे त मक़तूल असकर राजपूत जो पाड़े जे नौजवान अली शेर मंगी सां कुझु ॾींहं अॻु कंहिं ॻाल्हि तां झेड़ो थियो हो। ॿिए पासे इलाइक़े में चो ॿोल आहे त जवाबदार जो मक़तूल सां कंहिं ॻाल्हि तां मुंहमारी थी हुई जंहिं बाद वाक़ियो पेश आयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।